हेलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम। आउं आहियां मोहम्मद बख्श तो तव्हां लाइ खणी आयो आहियां यूट्यूब वसीले मुख़्तलिफ़ सॉफ्टवेयर्स जी ॼाण ऐं हर क़िस्म जी ॼाण लाइ मां पंहिंजो चैनल सीख नॉलेज सां गॾु। जीअं त अॼुकल्ह वीडियो एडिटिंग लाइ काफ़ी सॉफ्टवेयर्स मौजूदु आहिनि जिन वसीले असां एडिटिंग कंदा आहियूं, पर उन्हनि सभिनी सॉफ्टवेयर्स में बहितरीनु सॉफ्टवेयर्स क्यूलेट वीडियो स्टूडियो, फिल्मोरा वंडरशेयर जेकी हिते आम आहिनि। मुंहिंजी नज़र में जेकी मूं इस्तेमालु कया आहिनि, मूंखे फिल्मोरा वंडरशेयर तमामु सुठो ऐं आसानु लॻो। अॼु आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि त फिल्मोरा वंडरशेयर जेको सॉफ्टवेयर आहे उनखे इंस्टॉल कीअं कजे ऐं उनखे रजिस्टर कीअं कजे। छाकाणि जो हिते असां पाकिस्तान में रजिस्ट्रेशन लाइ ड्रिगा प्रोसेस आहिनि ऐं काफ़ी उनजी फ़ीस आहे जेका लाइसेंस की वठिजे थी त उनजी फ़ीस भरणी थी पए। उन करे मां तव्हांखे अहिड़ो तरीक़ो ॿुधाईंदुसि जंहिंमें फ्रीअ में तव्हां फिल्मोरा वंडरशेयर डाउनलोड करे उनखे इंस्टॉल करे ऐं इस्तेमालु करे सघो था। अचो शुरू कयूं। सभ खां पहिरियां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त फिल्मोरा वंडरशेयर तव्हां मथां नेट तां डाउनलोड करे उनखे इंस्टॉल कंदो। इंस्टॉल मूं वटि थियलु आहे, वरी मां तव्हांखे तरीक़ो ॿुधायां थो त कहिड़े तरीक़े सां इंस्टॉलेशन। तव्हां कंप्यूटर इस्तेमालु कयो था, हर कंहिंखे इहा ख़बर हूंदी त इंस्टॉलेशन कीअं थींदी आहे। मूं वटि फिल्मोरा वंडरशेयर जो बैकअप पियो आहे, इन ते डबल क्लिक कंदुसि मां त हे अची वेंदो। तव्हां इंस्टॉल कयो था, येस कंदासीं, पोइ इंस्टॉल खे क्लिक कंदासीं। असां इंस्टॉल हूंदो, पोइ असां जॾहिं उनखे खोलींदासीं त उहो अनरजिस्टर्ड हूंदो। असां चऊं था फिल्मोरा वंडरशेयर खे खोलियूंसि था। तमामु बहितरीनु सॉफ्टवेयर आहे। ॾिसो, इनखे असां जॾहिं खोलींदासीं ऐं हिते जॾहिं ईंदासीं, हिते रजिस्टर्ड ॾिसो, मथे रजिस्टर्ड जेको आहे उहो ॻाढ़ो लॻो पियो आहे। मक़सदु त हीउ चाहे थो या रजिस्टर्ड कयो या परचेज़ कयो। ठीकु आहे, असां हिते क्लोज़ कयूं था। ठीकु आहे, अब क्लोज़ कयोसि। हाणे असांखे करिणो छा आहे, जो सभ खां पहिरीं यादि रखो त असांखे पंहिंजी नेट जेका आहे उहा बंदि रखणी आहे। असां ईंदासीं, नेट जेका बि आहे असांजी वाईफाई हुजे या केबल लॻल हुजे या कीअं हुजे, उनखे डिस्कनेक्ट कंदासीं। ठीकु आहे, डिस्कनेक्ट थी वई। उन खां पोइ असां माई कंप्यूटर ते क्लिक कंदासीं। माई कंप्यूटर ओपन कंदासीं। सी ड्राइव जेका असांजी, उन में असां विंडोज़ ते वेंदासीं। सी ड्राइव खां पोइ विंडोज़ ते वञी, विंडोज़ में असांजा जेके आहिनि सो इहे जेके सॉफ्टवेयर्स हूंदा आहिनि उहे इंस्टॉल थियल हूंदा आहिनि। इहा आहे लिखियो पियो सिस्टम 32। हिन ते असां क्लिक कंदासीं, ओपन थी वियो। ठीकु आहे, सिस्टम 32 खां पोइ असां ड्राइव्स ते ईंदासीं। ड्राइवर्स खोलियासीं। इन में हिकिड़ो फोल्डर आहे ETC फोल्डर जेको आहे उहो असां खोलींदासीं। उन में हिकिड़ो फाइल पियो आहे, नोटपैड जो फाइल आहे, होस्टिस। असां हिन खे हितां खणी मूव कंदासीं, मूव करे हिते रखंदासीं। माना हुतां बिल्कुलु खणी हेॾे रिप्लेस कंदासीं। कंटिन्यू कयोसि, माना खणी अचोसि डेस्कटॉप ते। असां डेस्कटॉप ते रखियो, हिते हाणे कोन्हे को फाइल, हीअ जेको आहे ड्राइव में कोन्हे को, हाणे हिते अची वियो आहे। ठीकु आहे, हिन खे कयूंसि था मिनिमाइज़। हाणे हिन खे होस्टिस खे खोलींदासीं। चयो छा में खोलियासीं, असां चवंदासीं नोटपैड में खोलियोसि। ठीकु आहे, हीअ नोटपैड आहे। ओके, हीअ असांजो फाइल खुली आयो जेको ETC फोल्डर में पियल हुयो। हाणे हीअ जेके आहे इहो फिल्मोरा वंडरशेयर जो फाइल जेको पंहिंजे सिस्टम में कंप्यूटर रखियो आहे। हाणे असांखे जेको आहे सो हिते हिन जाइ ते ख़ासि ख़्यालु रखिणो आहे। असांखे लास्ट में कर्सर हणिणो आहे। हुन खां पोइ हिकिड़ो मां तव्हांजी मुंहिंजी डिस्कशन में हिकिड़ो फाइल जेको आहे उहो कॉपी करे रखी छॾियो आहे। तव्हां कॉपी करे पेस्ट पाण वटि करे ऐं पोइ मां तव्हां कोड कढंदव। ठीकु आहे, फिल्मोरा वंडरशेयर जो फाइल हिते पियो आहे। उन में जेका आहे हीअ 4 सीटूं 5 जेके आहिनि इहे कॉपी कंदासीं असां। थोरो वॾो कयांसि थो मां। हीअ हितां खां वठी IP कोड आहे जेको, हिनखे कॉपी कंदासीं हेसि ताईं। 5 सीटूं, कंट्रोल C या खणी तव्हां कॉपी था कयूंसि। कॉपी, हिते ईंदासीं, हिते असां पेस्ट कंदासीं। ठीकु आहे, कंट्रोल V, पेस्ट थी वियो। उन खां पोइ असां हिनखे
क्लोज सेव करे पोइ क्लोज कंदासीं। सेव थी वियो, हिन क्लोज कयोसीं। ठीकु आहे, हीअ असां हिन मिनिमाइज़ करे था छॾियूं। हाणे हीअ जेको असांजो होस्टिस फाइल हो इहो वरी साॻियो असां मूव कंदासीं, जेको असां जिथां खयो हुयो ETC फोल्डर मां हितां खयोसीं असां, वरी हितां साॻियो हिनखे खणी हिते रखंदासीं। मूव कयूंसि, येस कंटिन्यू, होस्टिस फाइल हिते अची वियो। ठीकु आहे, हिनखे तव्हां क्लोज कयो। उमेद त तव्हांखे सम्झ में ईंदो। हीअ मुंहिंजो चैनल आहे, ऐं हिन ते मुख़्तलिफ़ क़िस्म जा वीडियोज़, हर क़िस्म जा वीडियोज़, कंप्यूटर सां रिलेटेड, इंटरनेट सां रिलेटेड, ॼाण सां, स्टूडेंट्स जी कारकर्दगीअ सां, मतिलबु तव्हांखे हर क़िस्म जा सुठा ॼाण वारा वीडियोज़ मिली सघंदा। हाणे अदा असां छा कंदासीं, असां वरी खोलींदासीं फिल्मोरा वंडर शेयर। हिते ईंदासूं। हाणे असां छा कंदासीं, मिसाल के बि 2-3 फाइल फ़ोटो खणी या वीडियो खणी इन में असां उन्हनि जी ठीकु आहे। हिननि खे असां मिसाल हाणे कंदासीं, हिनखे वीडियो था ठाहियूं, एक्सपोर्ट था कयूंसि। एक्सपोर्ट कयूंसि था। ठीकु आहे, जॾहिं हाणे एक्सपोर्ट कयूं था, क्लिक कंदासीं एक्सपोर्ट ते। चए थो त कीअं तव्हां हिनखे बाए कंदो, रजिस्टर कंदोसि, या ईअं ई जेको आहे सो बग़ैर रजिस्ट्रेशन जे हलाईंदोसि। हे रजिस्टर्ड में ही फीचर आहिनि, 3 फीचर अवेलेबल आहिनि। ट्रायल में ही 3 फीचर कोन्हनि मां पंहिंजो मोनो बणंसि फिल्मोरा वंडर शेयर जो सॼे मथां जेको आहे सो हिते उहो लॻो पियो हूंदो। असां चयूंसि था त रजिस्टर था कयूंसि। ठीकु आहे, हाणे हीअ अची वियो। हाणे असां छा कंदासीं, जो हिते रजिस्ट्रेशन कोड लिखंदासीं, जेको फाइल खोलियो जंहिंमां कॉपी कईसीं इन मां। ठीकु आहे, ही था कयूंसि टाइप, या हेठि था कयूंसि। भला मुख़्तलिफ़ तव्हां कोशिशि कजो 2-3 जेको आहे हिकिड़ो न लॻे त वरी ॿियो लॻाए ॾिसिजोसि। कंट्रोल C कॉपी करे ऐं हिते पेस्ट था कयूंसि। रजिस्ट्रेशन कोड, ठीकु आहे, रजिस्ट्रेशन कोड लाइ वरी असां हिते वेंदासीं नोटपैड ते। हीउ कोड आहे, तव्हां इहो कॉपी कयूंसि। कंट्रोल C कंट्रोल V। ठीकु आहे, हाणे असां कंदासीं रजिस्टर। वंडर शेयर फिल्मोरा वंडर शेयर हैज़ बीन रजिस्टर्ड। ओके कंदासूं। हाणे असांजो रजिस्टर्ड थी वियो। हाणे हिनखे जेको आहे नेट ते हले वियो, इंटरनेट थो खुलेसि, पर असां इंटरनेट अॻु में बंदि करे चुकियो आहियूं, तंहिंजे करे कोन खुलंदुसि। ठीकु आहे, बंदि कयोसि। हाणे असांजो जेको फाइल हुयो इहो ठहे पियो। ठीकु आहे, हाणे ॾिसंदासीं हिन में त छा हिन जे मथां हुन जो पंहिंजो लोगो आयो आहे या न आयो आहे। बिल्कुलु लोगो हिन में न हूंदो। जहिड़े फॉर्मेट में असां हिनखे पंहिंजो ठाहियूं उन फॉर्मेट में ठही सघंदो। ही हुयो तरीक़ो, ऐं उमेद तव्हांखे पसंदि आयो हूंदो। ऐं आख़िर में इहो तव्हांखे चवंदो हलां त हिन मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, ऐं हीअ वीडियो जेको आहे हिनखे शेयर बि कंदा त ॿिया बि हिन मां मुस्तफ़ीद थी सघनि। ओके, फाइन टारगेट हिते आहे, हिनखे असां प्ले कयूंसि, ॾिसूंसि कीअं थियो आहे। हीअ फ़ोटोज़ आहिनि, बिल्कुलु रिकॉर्ड थी वियो आहे फस्ट क्लास नमूने सां। कंहिं बि क़िस्म जेको आहे सो हिन मथां को लोगो वग़ैरह उन्हनि कोन आहे, ऐं असांजो फ्री में रजिस्टर थी वियो। उमेद कजे थी त तव्हां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कंदव, शेयर बि कंदव। तव्हांजी वॾी महिरबानी। थैंक यू। अल्लाह हाफ़िज़।